तंगवाणी में क़त्ल थियल उस्ताद अला रखिया निंदवाणी के वारिसनि के जवाबदार धुर पारां धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। जो अंदर मां कंदुसि ऑपरेशन जारी आहे करे थो। असुल कातिल गिरफ़्तार अञा कोन थिया आहिनि। अञा बि असांखे धमकियूं मिलनि था। अॻे हिकिड़ो मारियईं, हाणे चवनि तव्हांखे सभिनि खे मारींदुसि। वरी बि असांखे धमकियूं था चई तव्हांखे बि ॻोल्हे मारींदासीं, नॉमिनेट करनि था। बहरहाल असां सिंध ऑफिसरनि खे, आला ऑफिसरनि खे असांजो इहो ई अर्ज़ु आहे, असुली कातिल आहिनि, इनखे फ़ौरन इनखे गिरफ़्तार कयो, न त असांखे नुक़सानु पहुचाईंदासीं। मुझे मुतालबा है तो मुझे 15 ॾींहं थिया आहिनि, मुंहिंजे अबे जा कातिल न गिरफ़्तार थिया आहिनि। जल्दी गिरफ़्तार डीआईजी के आईजी के अर्ज़ कयूं था, सरदार साहब के, मीर शबीर के, मीर सादन के, मुंहिंजे अबे जा कातिल गिरफ़्तार। उस्ताद अला रखियो निंदवाणी शहीद जो भाउ ॻाल्हायां थो। तक़रीबन अॼु 15 ॾींहं आहे, हिन टाइम ताईं कातिल हिकु बि गिरफ़्तार न थियो आहे। एसपी साहब कोशिशि करे थो, पर हाल जेके जिन आहिनि ॾोयारी उहे मुंहिंजा गिरफ़्तार न थिया आहिनि। मां इन जे करे अर्ज़ु कयां थो वज़ीर आला के, वज़ीर आज़म के, डीआईजी के, आईजी साहब के, एसपी साहब के, मीर शबीर अली साहब के अर्ज़ु कयां थो, मीर शाहजन खान के, सरदार साहब के अर्ज़ु कयां थो, महिरबानी करे ख़ुदा वास्ते जेके कातिल आहिनि उस्ताद अला रखे निंदवाणी जा उहे फ़ौरन गिरफ़्तार थी वञनि। जी नाज़रीन, नवां मक़तूल उस्ताद अला रखिया निंदवाणी जे वारिसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन जा अपडेट्स वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे लुत्फ़ मलिक। जी लुत्फ़ मलिक, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल मैनूर, पंहिंजे नाज़रीन के आगाह कंदा हलूं त तंगवाणी जे शहीद उस्ताद अला रखियो निंदवाणी जा 15 ॾींहं खां जेको आहे कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। वारसनि तॾहिं ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कातिल धुर वधीक जानी नुक़सान जो जेको आहे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शहीद उस्ताद अला रखियो निंदवाणी जे वारसनि भाउ मिठल निंदवाणी, पुट वकार अहमद निंदवाणी ऐं संदसि सौट आहे अरसला निंदवाणी चयो त 15 ॾींहं अॻे स्कूल खां वापसि ईंदे उस्ताद खे जेको आहे हथियारबंदनि बेगुनाह बेदर्दी सां गोपियो ऐं शहीद कयो, जंहिंजा मुख्य जवाबदार जेको आहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। जवाबदार धुर जेको आहे उन्हनि मथां जेका पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे उहे वीडियो बयान ज़रिए उन्हनि खे धमकाइनि था, जानी नुक़सान ॾियण जो जेको आहे धमकियूं ॾियनि था। हिननि चयो त पुलिस जी रोज़ाने बुनियाद ते हलंदड़ रेड ऑपरेशन में जेको आहे मुख्य जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। शहीद अला रखियो निंदवाणी जे वारसनि पारां जेको आहे पुलिस जे आला अख़्तियारनि खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। जी मैनूर। ठीकु आहे लुत्फ़ मलिक, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।